असांजो अज़म अटल है। जेसीं ताईं ये कैनाल मंसूर न थींदा तेसीं ताईं असां पंहिंजे धरणनि जो सिलसिलो जारी रखंदासीं ऐं वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु हीउ सिर्फ़ु बबरलो ताईं महदूद न रहंदो ऐं इहो सॼी सिंध खे फैलिजी वेंदो ऐं पोइ वरी वफ़ाक़ ॾे वधणु शुरू कंदो। असां सुभाणे खां इंशा अल्लाह ताला अॼु मां कॉल ॾिनी आहे त मोटरवे खे बंदि कयो, हैदराबाद वटि बंदि कयो ऐं कराची टोल प्लाज़ा खां बहरिया टाउन खां फौरन बाद बंदि कयो। अहिड़े हिसाब सां मुख़्तलिफ़ हंधनि ते शहरनि खे त जीअं असांजे एहतजाज जो सॼी सिंध सरापा एहतजाज थी करे वफ़ाक़ ताईं पहुचाए ऐं हीउ कैनालनि जो मनसूबो मनसूख़ थिए ऐं जेकॾहिं पोइ बि वफ़ाक़ खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त हीउ असांजो एहतजाज पोइ वफ़ाक़ ॾे वधंदो ऐं इनशा अल्लाह ताला असां इन शइ जी यकीन दहानी कराईंदासीं त हुकूमत खे मजबूर कयूं त इहो कैनालनि जो मनसूबो वापसि वठाए। इहो 6 कैनालनि जो जेको मनसूबो आहे इहो मुल्क दुश्मन मनसूबो आहे, छाकाणि त इन कैनालनि जे मनसूबे सां सिंध बेचैन थी वई आहे ऐं सिंध जे बेचैन थियण सां वफ़ाक़ गैर मुस्तहकम आहे, पाकिस्तान गैर मुस्तहकम आहे। अहिड़े मुल्क दुश्मन मनसूबनि खां गुरेज़ करणु घुरिजे ऐं उन्हनि खे फिलफोर मनसूख़ करणु घुरिजे।